प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। इमदाद हाणे पाण इन ते ॻाल्हायूं था त हीअ आख़िरकार हेॾो वॾो वाक़ियो थियण खां पोइ इमरान ख़ान साहब जे इन केस जो अञा ताईं FIR कोन कटिजी सघी आहे, अञा ताईं उहो मामिलो जेको आहे उते जो उते आहे। आख़िर उनजो रीज़न छा आहे, उनजो सबबु छा आहे, छा केस दाख़िल थियण में का रुकावट आहे? हाँ, हीउ ॾाढो दिलचस्प सुवालु आहे, सादो बि आहे, दिलचस्प बि आहे। मामिलो सफ़ा सिधो पियो आहे। असल में इमरान ख़ान ग़लती कई हुई 17 जुलाई जी चूंड खटे परवेज़ इलाहीअ खे वॾो वज़ीर ठाहिण जी। जेकॾहिं हमज़ा शहबाज़ हुजे हा पंजाब में, इत्तेहादुनि जी हुकूमत हुजे हा, जेको वफ़ाक़ में हुकूमत आहे पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नून जी, त उन सूरत में सोचो त इमरान ख़ान लॉन्ग मार्च करे हा, इमरान ख़ान साहब तां अहिड़ो को सानियो थिए हा, इमरान ख़ान साहब खे केतिरो उनजो फ़ाइदो पए हा। पर हाणे पंहिंजी हुकूमत अथनि, पंहिंजी हुकूमत में लॉन्ग मार्च कयूं, हर क़िस्म जी सहूलियत उनजे बावजूदि किथे 5000, किथे 3000, किथे 4000 माण्हू, किथे 10,000 वधि में वधि माण्हू उन सां हुया। ऐं उनखां पोइ अटैक थी वियो, हमिलो थी वियो आहे, FIR न पई दाख़िल थिए। हाणे जेकॾहिं इस्लामाबाद में फ़र्ज़ु कयो अहिड़ो को सानियो थिए हा या कराचीअ में थिए हा, ऐं उते जेकॾहिं इमरान ख़ान जी का FIR दाख़िल थियण खां केरु इनकार करे हा, त इमरान ख़ान त ॿाहिरि आसमान मथे ते खणी ॾिया, हिन चुप करे वेठो आहे। सबबु इहो आहे त इमरान ख़ान साहब परवेज़ इलाहीअ खे वज़ीर आला बणाए पंहिंजा हथ कपे छॾिया हुया। सो पंहिंजे वॾीअ जो छा चवंदा आहियूं पाण, वेज न तबीब, पंजाबी में चवंदा आहिनि त अपना हथां जी दित्यां दंदां नाल खोलणियूं पवंदियूं आहिनि। सो पाण गंढूं ॾिनियूं अथऊं, ॾंदनि सां खोलनि था, ॾंद बि भॼी पिया अथनि। सो परवेज़ इलाही रुकावट आहे, परवेज़ इलाही FIR दाख़िल थियणु नथो ॾिए। पंजाब जी पुलिस रुकावट आहे, पंजाब जी पुलिस इमरान ख़ान जी मर्ज़ीअ जी सियासी FIR दाख़िल थियण खां इनकारी आहिनि, छाकाणि त जेको हमरा फायरिंग कंदे पकड़ियो वियो उते ई पकड़ियो, PTI वारनि पकड़ियो, पुलिस जे हवाले कयो, इमरान ख़ान जी सिक्योरिटी उनखे पकड़ियो आहे। उहो चए थो त बाबा मूं हिन मक़सद जे करे इमरान ख़ान साहब सां मज़हबी जेके इमरान ख़ान जो अक़ीदो आहे या उन ते इल्ज़ाम हणी, मज़हबी इल्ज़ाम हणी मूं उन ते हमिलो कयो आहे, उनखे मारणु आयो हुयुसि। त उहो साम्हूं अची वियो आहे, पर इमरान ख़ान साहब चए थो न, मुंहिंजा मुजरिम जेके आहिनि फलाणा 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 आहिनि। त पॉलिटिकल जेका FIR आहे इमरान ख़ान दाख़िल करण जी कोशिशि कनि पिया, उनखां सिस्टम त इनकारी आहे, पर इमरान ख़ान साहब जी पंहिंजी पंजाब जी हुकूमत इमरान ख़ान सां गॾु न आहे। हुकूमत छॾियो, इमरान ख़ान साहब जी पूरी लीडरशिप जेका आहे PTI जी, उन मां सवाइ 2-3 माण्हुनि जे ॿिया इमरान ख़ान साहब सां गॾु न आहिनि। इमरान ख़ान साहब ते हमले जे ख़िलाफ़ु प्रोटेस्ट जेको थियो आहे, अवां उन में ॾिसो त किथे केतिरा वॾा लीडर किथे किथे शरीक थिया आहिनि, किथे नज़र न ईंदा। अॼु असद उमर इमरान ख़ान साहब जी दबड़ाहट खां पोइ उन लिबर्टी ते अचण जो ऐलान कयो हो। सो उन खां सवाइ मूंखे त किथे, या अॼु को जेको पाण हिन वक़्तु सीन हुननि जो हले थो पियो, अॼु को किथे को वॾा लीडर आया हुजनि त आया हुजनि, केर बि लीडर इमरान ख़ान साहब जी इन जेका इल्ज़ाम तराशी वारी सियासत आहे इन हद ताईं हलिया विया आहिनि, उन जो बार खणण लाइ तयारु न आहिनि। अच्छा इमदाद, हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे, ज़ाहिर आहे इहो हिकिड़ो सुवालु करे सघिजे थो त पंजाब में हुकूमत बि PTI जी ऐं उनजी इत्तेहादी मुस्लिम लीग Q जी आहे, ऐं उनजी पंहिंजी हुकूमत आहे पंजाब में। वाक़ियो उते थियो आहे त आख़िर सिक्योरिटी ॾियण खां वठी ऐं केस दाख़िल थियण ताईं इहे समूरो जेको प्रोसेस थियो आहे, यानी उन काफ़िले खे, उन लॉन्ग मार्च वारे सॼे प्रोसेस खे सिक्योरिटी, ज़ाहिर आहे हेॾो वॾो जेको PTI पंहिंजी मक़बूलियत जी बुलंदी ते आहे हिन वक़्तु, त उन्हनि जे जेको इवेंट आहे उनखे सिक्योरिटी ऐं जोगी सिक्योरिटी मिलणु खपे हा। उहा सिक्योरिटी जेकॾहिं न हुई त उनजो ज़िम्मेवारु केरु आहे, ऐं उनखां पोइ जेकॾहिं केस दाख़िल थियण ताईं जो जेको मामिलो आहे, यानी केस दाख़िल न थियो आहे, त इन समूरियुनि शयुनि में पंजाब हुकूमत जो छा किरदारु आहे? साॻी ॻाल्हि आहे, साॻी सूरत हाल आहे न। जेका हुकूमत इमरान ख़ान ते हमले जो केस इमरान ख़ान जी मर्ज़ीअ वारो नथी काटे, त उहा हुकूमत जेका आहे ज़ाहिर आहे उनजो किरदारु काफ़ी सारनि मामलनि में, ख़ासि तौर ते केस दाख़िल करण वारे मामले में रहियो आहे। सिक्योरिटी वारे मामले में ज़रूरु इमरान ख़ान खे सिक्योरिटी मुकमल ॾियण जी कोशिशि कई वई हुई, पर ज़ाहिर आहे सिक्योरिटी जहिड़े नमूने सां इमरान ख़ान जो एक्सपोज़ हुया, या जेका सिक्योरिटी हुजणु खपे हा, जंहिं लेवल जा थ्रेट्स हुया, इमरान ख़ान साहब शायदि इहो बि सम्झो त वफ़ाक़ी हुकूमत लॉन्ग मार्च खे नाकाम बणाइण लाइ सिक्योरिटी अलर्ट, थ्रेट अलर्ट जारी थी करे। हू बि वज़ारत दाख़िला एजेंसियूं हर इवेंट लाइ इन क़िस्म जा हिकिड़ा साइक्लोटाइप जेके आहिनि उहे थ्रेट अलर्ट जारी कंदा आहिनि। पर ज़ाहिर आहे इमरान ख़ान साहब खे थ्रेट अलर्ट हुया, उहा शेख रशीद बि चयो पे, इमरान ख़ान साहब पाण बि चयो पे, त जॾहिं थ्रेट अलर्ट्स खणी इमरान ख़ान साहब गॾु हलिया पे, त पोइ इमरान ख़ान लाइ जेका सिक्योरिटी हुजणु खपे हा, उहा पंजाब हुकूमत उन्हनि खे प्रोवाइड न कई। उनजे पोइ हिकिड़ी ॿियो रीज़न इहो बि आहे त परवेज़ इलाही कंहिं बि सूरत में इमरान ख़ान साहब जो लॉन्ग मार्च कामयाबु थियणु
जे हक़ में न हुया। लॉन्ग मार्च कामयाबु थींदो त परवेज़ इलाही साहब जी ज़ाहिर हुकूमत ख़तमु थी वेंदी, मरकज़ी हुकूमत वेंदी, असेंबलियूं टुटंदियूं त पंजाब हुकूमत बि वेंदी। सो परवेज़ इलाही इहो नुक़सानु खणण लाइ तयारु न हुया। इन जे करे प्रॉपर जेका सहूलियतकारी आहे जिन जी इमरान ख़ान साहब खे तवक़ो हुई उहा परवेज़ इलाही उन्हनि खे न कई आहे। सो पंजाब हुकूमत जो ताउन थोरी घणी सिक्योरिटी जी हद ताईं इमरान ख़ान खे रहियो, उन खां वधीक न आहे रहियो। अच्छा इमदाद, आख़िरी सवाल मां पुछणु चाहींदुमि तव्हां खां त इमरान ख़ान साहब खे जेके गोलियूं लॻियूं आहिनि उन्हनि जो चवणु पहिरें ॾींहुं डॉक्टर चयो त उनखे हिकिड़ी गोली लॻी आहे, वरी जॾहिं शौकत खानम इस्पताल पहुता त उते इमरान ख़ान साहब चयो त 4 गोलियूं लॻियूं आहिनि। वरी प्रेस कॉन्फ्रेंस जेका कयूं उन खां अॻु में जेको डॉक्टर्स चयो उन्हनि बि चइनि गोलियुनि जी ॻाल्हि कई आहे। ऐं उन ते फौरी रद्दमल जेको वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो आयो, उन्हनि इहो चयो त 4 गोलियूं थी नथियूं सघनि, मुमकिन ई न आहे, ऐं मां इन खे चैलेंज थो ॾियां त इहो साबित करे ॾेखारनि त इमरान ख़ान खे 4 गोलियूं लॻियूं आहिनि। त हीअ गोलियुनि जो तइदादु जेको आहे उहो कहिड़े हवाले सां कीअं उहो तकरारी बणायो वियो आहे, ऐं राणा सनाउल्लाह जे चैलेंज जो अञा जवाब बि कोन आयो आहे को, चइजे त हीउ जवाबु जेको आहे राणा सनाउल्लाह जे इन चैलेंज जो आहे, त इन इहो आख़िर छो मामिलो तकरारी आहे? हाणे गोलियुनि वारो मामिलो न इमरान ख़ान साहब खे जेको सरोज साहब लॻो आहे उहो उनखे ज़ाहिर जॾहिं सियासत थींदी आहे न मामलनि ते त पोइ तरह तरह जा बयान ईंदा आहिनि शयूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेको इमरान ख़ान साहब जो मेडिकल लीगल थियो आहे उहो बि अजीबो ग़रीब आहे। यानी इमरान ख़ान साहब ते अटैक थियो आहे वज़ीराबाद में, ऐं इमरान ख़ान साहब खे फर्स्ट एड मिली आहे कंटेनर ते। उन खां पोइ इमरान ख़ान साहब डायरेक्ट अची लाहौर उन्हनि शौकत खान में करायो आहे। अॻे ॾींहुं उन्हनि जो मेडिकल लीगल थियो आहे। न त थींदो इहो आहे त फर्स्ट एड खां फ़ौरन पोइ, यानी जान बचाइण खां फ़ौरी पोइ मेडिकल लीगल थींदो आहे, प्रॉपर हिकिड़ो डॉक्टरी रिपोर्ट जेका थींदी आहे उहा ठहंदी आहे। सो उन ताईं मामिलो वियो कोन्हे। ऐं ॿियो इहो चयो त इमरान ख़ान खे 4 गोलियूं लॻियूं, 3 गोलियूं लॻियूं, 20 ज़ख़्म, 25 ज़ख़्म। फाइनल जेका ॻाल्हि आहे उहा इमरान ख़ान साहब जे पंहिंजे डॉक्टर फैसल सुल्तान जी आहे, जिन इहो चयो आहे त इमरान ख़ान साहब खे गोली न पर गोलीअ जा ज़रड़ा लॻा आहिनि। हाणे इमरान ख़ान चए थो मूंखे 4 गोलियूं लॻियूं आहिनि। सो डॉक्टर फैसल सुल्तान जी मीडिया सां पहिरें ॾींहं जी स्टेटमेंट आहे। सो ऐं ॿियो उन खां सवाइ मामिलो मशकूक बि ईअं बि आहे त जेकर गोली लॻी आहे, गोली जा ज़ख़्म आहिनि, ऐं ज़ख़्मनि जे मथां वरी पोइ प्लास्टर जेको हॾीअ भॼण जी सूरत में थींदो आहे उहो प्लास्टर छा लाइ कयो वियो आहे, ऐं ज़ख़्म जे मथां प्लास्टर न थींदो आहे। त बहरहाल मामिलो जेका असल ॻाल्हि आहे उहा इहा आहे त मामिलो मशकूक आहे। ऐं राणा सनाउल्लाह जो चैलेंज जेको आहे उहो ठीकु आहे। इमरान ख़ान साहब ते ज़ाहिर अटैक थियो आहे, उन में को शक कोन्हे। उन खां पोइ जी जेका सॼी सूरत हाल आहे, शौकत खान में वञी वेहण ऐं प्लास्टर करे प्रेस कॉन्फ्रेंस कराइण, उहो सॼो जो सॼो रॉन्ग नंबर आहे, हिकु पॉलिटिकल जेको स्टंट आहे जेको इमरान ख़ान साहब खेॾनि पिया। महिरबानी इमदाद, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, मुल्क जी जेका मजमूई सूरत हाल आहे उहा ॾाढी ख़ौफ़नाक आहे, अफ़सोसनाक आहे, छाकाणि त जेका मुल्क जी जेका सियासी क़यादत आहे उन जे विच में तमामु घणी पोलराइज़ेशन आहे, ऐं ज़ाहिर आहे पार्टियुनि जी क़यादत जे विच में जॾहिं हिक ॿिए सां दुश्मनाणो रवैयो हूंदो त जेके कारकुन आहिनि, जेको आम माण्हू आहे ऐं जेको आम पार्टियुनि जो हमदर्द आहे, उन्हनि जे रवैये में बि इन क़िस्म जा लाड़ा पैदा थियनि था, ऐं इहा ख़तरनाक सूरत हाल हूंदी आहे। ऐं इन कल्चर जो इन क़िस्म जी सियासत जो जेको बुनियादु आहे उहो कुझु वक़्त खां वठी असां PTI जे सिफ़ुनि मां असांखे नज़र अचे थो। ऐं इमरान ख़ान साहब जंहिं तरह जी लैंग्वेज इस्तेमालु कंदो रहियो आहे, जंहिं नमूने सां इल्ज़ाम दर इल्ज़ाम लॻाईंदो रहियो आहे पंहिंजे जलसनि में, पंहिंजे बयाननि में, पंहिंजे गुफ़्तगू में, पंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंसुनि में, त उन तरह सां जेको उन जो जेको असरु आहे उहो ज़ाहिर आहे उनजे पार्टी कैडर ते हेठि ताईं वञे थो। ऐं जंहिंजे नतीजे में इहो थिए थो त जेका मुल्क जे अंदरि जेका सियासत आहे उन जे अंदरि हिकिड़ो दुश्मनीअ वारो हिकिड़ो रहे थो। असां ॾिसूं था त इवन ॿाहिरि मुल्क में परॾेह में बि जेकॾहिं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा माण्हू उन्हनि खे साम्हूं अचनि था त PTI जा जेके कारकुन ऐं अॻवान आहिनि उन्हनि जो घेराव कनि था ऐं उन्हनि खे चोर चोर ऐं इन तरह जी शइ चवनि था। हाणे उनजे नतीजे में थियो इहो आहे त ॿियनि पार्टियुनि जे अंदरि बि ज़ाहिर आहे हिकिड़ो जेकॾहिं इन तरह सां माण्हू सियासत कंदो ऐं इन तरह सां ॿियनि पार्टियुनि सां बिहेव कंदो त ॿियनि पार्टियुनि जा बि कारकुन आहिनि उन्हनि खे बि इन तरह जो रद्दमल ॾिठो आहे त असां उन्हनि जे अंदरि बि इन तरह जी टेंडेंसी पैदा थिए पई।
उन जे करे थियणु त इहो खपे त सियासी पार्टियूं जेके आहिनि हिन मौजूदा सूरत हाल जो हल कढण जे लाइ गॾिजी वेहनि, हिक ॿिए सां ॻाल्हाइनि ऐं हिकिड़ी जेका सियासी रवादारी हुजे थी ऐं जेको जमहूरी जेको कल्चर आहे उहो उन जी तक़ाज़ा इहा आहे त सियासी क़यादत गॾिजी वेहे, छाकाणि त हीउ मुल्क जेको आहे उहो सियासतदाननि खे हलाइणो आहे, सियासत थियणु खपे, दुश्मनी न थियणु खपे, जहिड़ो न थियणु खपे। ऐं जेको कमु जंहिंजो आहे हिन वक़्तु जेकॾहिं पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट चवे थी त हू एपॉलिटिकल थी विया आहिनि, गैर सियासी थी विया आहिनि, न्यूट्रल थी विया आहिनि, त उन्हनि खे पंहिंजो जेको प्रोफेशनल कमु आहे उहो करणु ॾिनो वञे, उन्हनि खे इंडल्ज न कयो वञे पंहिंजे सियासत जे अंदरि, त इहो इन खां वधीक को सुठो मौक़ो ॿियो थी नथो सघे। इन जो मौक़े जो फ़ाइदो वठणु खपे सियासी पार्टियुनि खे ऐं असां उमेदु कयूं था त कोई ईंदड़ कुझु ॾींहंनि जे अंदरि छिकताण घटाइण में अदलिया बि पंहिंजो किरदारु अदा कंदी, छाकाणि वज़ीर आज़म ख़त लिखी हिन जी जांच बि कराइण जे लाइ चीफ जस्टिस साहब खे चवंदा ऐं इहो बि मुमकिन आहे त को विच में को अहिड़े क़िस्म जी का राह पैदा थिए जंहिं सां इमरान ख़ान साहब ऐं ॿियूं समूरियूं पार्टियूं गॾिजी वेही इन मामले जो को हल कढनि। इन ते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ हफ़्ते वरी नवनि इशू सां गॾु अव्हां जी आॾो हाज़िर थिबो। तेसिताईं पंहिंजे मेज़बान रज़ाक सरो खे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।